सिंधु दरिया ते दाड़े खिलाफ कालाबाग डैम, ग्रेटर थल कैनाल, चोलिस्तान 6 कैनाल, ग्रेटर थल कैनाल ऐं ॿियनि मनसूबनि खिलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां सॼी सिंध में शटरबंद हड़ताल जी काल ॾिनी वई आहे। इन सिलसिले में बुलड़ी शाह करीम में पिणु सिंध तरक़ी पसंद पार्टी जे कारकुननि मुकमल शटरबंद हड़ताल कराए शहीद बिलू पंवर चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन सिलसिले में हिते एसडीपी अॻुवान ऐं कारकुन मौजूदु आहिनि, उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। इन पूरी सिंध के ख़बर आहे त जेके ज़रदारी चाल खे ॾिए पियो, सिंध मां 6 कैनाल कढियो, पंजाब खे पाणी विकिरो करे ॾिए पियो। इन करे पाणी दरिया में न हूंदो त सिंध कुझु बि न आहे। इन करे बिल्कुलु असां जेसि सूदी सिसी में साह आहे तेसि सूदी असां पाणी जो हिकु फुड़ो बि पंजाब खे न ॾींदासीं। उन करे असांखे जेकॾहिं कफ़न सिर तां ॿधी निकिता आहियूं, असांखे मरणो पियो त बि असां कफ़न सिर तां ॿधियल आहे। सिंधु दरिया जो मसइलो आहे, पूरी सिंध जो मसइलो आहे, असांजे जियापे जो मसइलो आहे, असांजे ज़िंदगी जो मसइलो आहे। सिंध में शटरबंद हड़ताल जो सॾु ॾिनो ऐं अॼु पूरी सिंध जीअं तलको बुलड़ी शाह करीम बि मुकमल तौरु बंदि कयल विया ऐं पाकिस्तान हुक्मरान खे मथे में जूं कोन थी सुरे। हेॾा वॾा एहतिजाज थिया आहिनि। उन खां पोइ डॉक्टर साहिब जेको 18 तारीख़ ते शटरबंद हड़ताल जो सॾु ॾिनो, जेका अॼु मुकमल सिंध में हड़ताल आहे ऐं सिंधु दरिया ते असां धाड़ो हणणु हरगिज़ न ॾींदासीं। असांजो अॼु कैनालनि जे ख़िलाफ़ु जेको वेड़ आहे, ज़रदारी माफ़िया जे ख़िलाफ़ु, ज़रदारी ख़ुदि संदसि टीम सॼी सिंध विकिणी चट करे छॾी आहे। कारूजन जबल खां वठी सुपर हाईवे सिंध जा तव्हां ॿई पासा ॾिसो, बहिरिया टाउन ॾिसो। हाणे जेको सिंध जो जेको दरिया आहे, सिंध जे जापनि जो आख़िरी जेको साह आहे, जंहिंमां असांजो जानवर, हारी, मज़दूर, इंसान ज़ात, असांजा ज़मीनदार, असांजो एग्रीकल्चर सॼो सिस्टम तबाह बर्बाद वीरान करण जे लाइ हिननि सिंध दरिया ते 6 कैनाल जेके मंज़ूरु कराया आहिनि, उन्हनि जो कमु तेज़ी सां हले पियो। हड़तालूं, हे मुज़ाहिरा, हे धरणा इंशाअल्लाह ताला उहे तेसि ताईं क़ाइमु रहंदा जेसि ताईं हे कैनालनि जा कम बंदि नथा कनि। कैमरा टीम सां गॾु उस्मान पंवर, KTN न्यूज़, बुलड़ी शाह करीम।